दोस्तो, कैनालनि ख़िलाफ़ एहतजाज टिड़ियल पखिड़ियल सिंधी क़ौम खे मेड़े मुठ कयो आहे। एहतजाज जारी आहे ऐं एहतजाज जो दाइरो वधाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ॿिए तरफ़ लॻे थो त सिंध हुकूमत जो सॉफ्टवेयर बि अपडेट थियणु शुरू थियो आहे, जंहिं करे कल्ह सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह हिकिड़ो अजीब क़िस्म जो बयानु ॾिनो, जंहिंमें हुन चयो त एहतजाज भली कयो पर ट्रैफ़िक बंदि न कयो, रस्ता बंदि न करियो, साइड ते वेही एहतजाज करियो। हीअ ॻाल्हि बिल्कुलु अहिड़ी हुई जीअं जॾहिं मक़बूज़ा कश्मीर जी आइनी क़ानूनी ऐं इंटरनेशनल हैसियत बैन अल-अक़वामी हैसियत ख़तमु करे मोदी हुकूमत वालारियल कश्मीर ते कब्ज़ो कयो, हुन जी पार्लियामेंट, हुन जो झंडो, हुन जो आइन, हुन जूं हदूं ख़तमु करे ॿिनि सूबनि में विराए छॾियो। इमरान ख़ान जी हुकूमत इहो ऐलान कयो त सरकारी मुलाज़िम रोज़ानो मंझंदि जो 12 बजे निकिरी पंहिंजे ऑफिसुनि खां ॿाहिरि बि मोदी हुकूमत जे ख़िलाफ़ु एहतजाज कंदा, कश्मीरियुनि सां यकजहती जो इज़हार कंदा। हिन वक़्त ताईं इन धरणे जी हिमायत कई पई वई ऐं चयो पियो वियो त पीपल्स पार्टी जो वकील सरफराज़ मेतलो बि उन में शरीक आहे। पीपल्स पार्टी जो सिंध निसार खोड़ो चई रहियो ऐं पीपल्स पार्टी जा ॿिया क़ाइदीन बि इन एहतजाजी ख़ासि करे ॿॿरले धरणे जी हिमायत करे रहिया हुआ। पर कल्ह अचानक वज़ीर आला साहिब खे इहो ख़्यालु आयो ऐं वज़ीर आला चयो त ट्रैफ़िक बंदि न थियणु घुरिजे, जंहिंसां माण्हू परेशान था थियनि पिया। उनखां पोइ ॿियनि वज़ीरनि बि वज़ीर आला साहिब वारी ॿोली दुहिराइणु शुरू कई। हिन खां अॻु में राना सनावला जो बयानु जॾहिं आयो, जंहिं ते छिते क़िस्म जी तनक़ीद बि थी ऐं माण्हुनि खेसि घटि वधि बि ॻाल्हायो, हुन चयो त जेकॾहिं सिंध हुकूमत इहो एहतजाज ख़तमु नथी कराए सघे त पोइ असांखे इजाज़त ॾिए, असां अहिड़ो एक्शन वठंदासीं जो एहतजाज कंदड़नि खे जुतियूं बि हथ न ईंदियूं, जंहिं ते माण्हुनि खेसि जुतियूं ॾेखारियूं। हू इन ॻाल्हि ते हिरियल हुयो त जीअं ताहिरुल क़ादरी जे एहतजाज ते उन्हनि गोलियूं हलायूं हुयूं, ईअं सिंध में अचे बि खूनरेज़ी कंदा ऐं माण्हुनि खे पोइ जुती बि हथ न ईंदी। राना सनावला जे बयान जी अञा मज़म्मत हली रही हुई त बिल्कुलु राना सनावला जहिड़े बयान जी सिंध जे वज़ीरनि मां, सिंध जे वॾे वज़ीर मां तवक़ो ई न हुई त हुन अहिड़े क़िस्म जो बयानु ॾिनो। सिंध वासियुनि 7-8 महीननि खां वठी कैनालनि जे ख़िलाफ़ु एहतजाज पे कयो, जंहिंजो को नोटिस न पे वरितो वियो। हाणे जॾहिं ही एहतजाज थियो आहे, रस्ता रोक थी आहे, पंजाब जो पेट्रोल बंदि थियो आहे, ज़ाहिर आहे सिंध वासियुनि खे बि तकलीफ़ थी रही हूंदी। उतां पटाटा, सब्जियूं, ॿियूं कुझु जेके उतां शयूं अचनि थियूं सिंध में, माल अचे थो, चौपाई माल कराची में अचे थो, उनजी सिंध वासियुनि खे बि तकलीफ़ थींदी आहे। पर सोभूं त सिर घुरंदियूं आहिनि न, मसइलनि जी मंझता लाइ त एहतजाज कबा आहिनि न, रस्ता रोक कबी आहे न। हिकु तरफ़ सिंध जो वॾो वज़ीर आहे ऐं उनजा साथी जेके चवनि था त एहतजाज पुरअमन थिए, रोड बंदि न थियनि। ॿिए तरफ़ आमिर विलायत ऐं उन सां गॾु संदसि वकील बिरादरी ऐं सिंध जो अवाम आहे, जेके चवनि था न रुॻो रोड बंदि कंदासीं कैनालनि जे रद्द थियण वारे नोटिफिकेशन ताईं, उन जे जारी थियण ताईं, पर असां रेलवे ट्रैक बि बंदि कंदासीं, एयरपोर्ट बि बंदि कंदासीं ऐं असांजा जेके बंदरगाह आहिनि उहे बि बंदि कंदासीं। कश्मीर वटि बि धरणो लॻी चुको आहे, कराची में बि धरणो हले पियो। अहिड़े क़िस्म सां हाणे असांखे ॾिसणो आहे त असां वञूं केॾांहुं था। पोज़ीशन इहा आहे जो कालाबाग जो कैनालनि जे मसइले ते जॾहिं राति शाहज़ेब जे प्रोग्राम में राना सनाउल्लाह ऐं शर्जील इनाम मेमन साहिब खे विहारियो वियो हो, राना जो मौक़िफ़ इहो हुयो त असां पंहिंजे पाणी मंझां खणूं था, असांजी मर्ज़ी आहे, असां पंहिंजो पाणी केॾांहुं बि कयूं। त शर्जील जे हिकिड़े सुवाल ते मुंझी पियो ऐं खेसि जवाबु न आयो। शर्जील खेसि ॿुधायो त अंग अखर ॿुधाइनि था त सवाइ ॿोॾ वारनि सालनि जे बाक़ी पाणी जी खोट रही आहे ऐं सिंध खे कॾहिं बि पूरो जेको 1991 वारो एकॉर्ड आहे जेको बि ग़लति आहे, पर उन मूजिबि बि सिंध खे पाणी न मिलियो आहे। हाणे राना ॿुधाए त हू जेको पाणी गैराबाद रेगिस्तान जे ज़मीनुनि खे आबाद करण लाइ खणंदा, उहो पंजाब जे कहिड़नि ज़िलनि जे पाणी जी कटौती कंदा।
इन सवाल जो जवाबु राणा वटि कोन हुयो ऐं हू बसि इहो चवणु लॻो त वज़ीर आज़म हिकु ॾींहं जे दौरे खां पोइ अचे पाणी जा ॿाहिरि वेहनि हीअं थिए हूअं थिए। राणा सनाउल्लाह जी तव्हां ॾिसो त सही चालबाज़ी कहिड़ी आहे जो ॾींहं जो हू अयाज़ लतीफ़ पली जेके फ़ोन थो करे त वज़ीर आज़म तव्हां सां मिलणु थो चाहे उनजो क़ौम परस्तनि जी इज़त थो करे त भई तव्हां अचो वियो ॻाल्हियुनि सां मसइलो हल कयूं, ऐं राति जो वरी इन साॻी प्रोग्राम में चवे थो हीअ त नाम निहाद क़िस्म जा क़ौम परस्त आहिनि जिन खे सिंध जी आवाम सदाईं ठुकराए छॾियो आहे, वोट न ॾिना आहिनि। हीअ ॻाल्हि आहे, हीअ उनजो बयानु आहे भई जॾहिं हुन सिंध जी अवाम जा ठुकरायल आहिनि, सिंध जी अवाम उन्हनि खे वोट न ॾिनो आहे त तव्हां उन्हनि खे ॻाल्हियुनि जे लाइ मिनथू छो था कयो, इलाज छो था कयो? ॻाल्हि साफ़ु आहे न, ॻाल्हि हिकिड़ी कयो न। कल्ह जेको इहो बयानु आयो आहे वज़ीर हिकु तरफ़ निसार खोड़ो चवे थो त ईंदड़ अंगारे खां वठी सॼी सिंध में हर ज़िले में पीपल्स पार्टी एहतजाज कंदी, पीपल्स पार्टी जा माण्हू रस्तनि ते निकिरी ईंदा कैनालनि जे ख़िलाफ़ु। ॿिए तरफ़ जॾहिं वरी हुकूमत तरफ़ां इहो बयानु थो अचे त भई एहतजाज जेको आहे उनजो दाइरो घटायो वञे ऐं रोडनि ते बसि वेही रहो ऐं जेको आहे ट्रैफ़िक खे हलणु ॾियो, इहे ॿ मुतज़ाद ॻाल्हियूं आहिनि। हालत इहा आहे हिन वक़्तु धरणे जी जो सिंध जे कुंड कुड़छ मां माण्हू उते अचनि था। कल्ह ॿुधायो पियो वियो त को हमरा 60 लख रुपयनि जो चेक खणी आयो जंहिं आमिर जे हवाले करणु पिए चाहियो, पर आमिर उन जा हथ चुमी चयो त मूंखे पैसा न खपनि, इहे तव्हांजी महिरबानी, जेके धरणे में वेठा आहिनि बसि उन्हनि जी ख़िदमत कयो। वकील बिरादरी जो तर्जुमान थो चवे त असां जॾहिं हिते असां धरणे लाइ अची रहिया हुआसीं त असीं हिकिड़ी स्टेटमेंट ठाहीसीं त टेंट ते केतिरो ख़र्चु ईंदो, केतिरा ॾींहं वेंदासीं, मानीअ ते केतिरो ख़र्चु थींदो, उहा असां बजट ठाहे हिते पहुता आहियूं। पर हितां जे माण्हुनि सिंध वासियुनि अहिड़ी मुहबत ॾिनी आहे जो असां अञा पंहिंजी बजट खे हथ ई न लाथो आहे, असां अञा पंहिंजी बजट खोली ई कान्हे का। को माण्हू लाड़काणे मां मानी खणी थो अचे, को माण्हू लंडन मां वेही चवे थो त रोज़ानो 1 लख रुपए जी मानी मुंहिंजे तरफ़ां खारायो वञे, को माण्हू चवे थो त मुंहिंजो जेको बर्फ़ जो कारखानो आहे उहो तव्हांजे लाइ मख़सूसु आहे, मां ॿिए पासे बर्फ़ न विकिरो कंदुसि, अॻ में तव्हांजी ज़रूरत पूरी कंदुसि। को माण्हू वञी पंहिंजी गाॾीअ ते पाणी भरे थो अचे, को माण्हू पंहिंजे हज़ारनि जी तादाद में पाणीअ जूं बोतलूं वठी करे उहे महिमाननि खे पियारे थो। को बि माण्हू उतां धरणे मंझां बुखियो ऐं प्यासो नथो अचे। आमिर खे हिन वक़्त ताईं सवनि जी तादाद में अजरक ऐं टोपियूं माण्हुनि पारायूं आहिनि, पटका ॿधाया आहिनि हुनजी जेका आहे सा, ऐं हू वरी हर कंहिंजा हथ रुगो चुमे थो, ॿाहूं ॿधियूं बीठो आहे त बसि असांजो साथ ॾियो। हिकु तरफ़ लियारी ॼाओ इहो थो चवे त मुंहिंजो साथ ॾियो जंहिंजी का बि बनी कान्हे का। ॿिए तरफ़ असांजा ज़मींदार हुकुमरान चवनि था त एहतजाज कयो पर ट्रैफ़िक जाम न करियो। भई ट्रैफ़िक जाम न करियो त मसइलो हल कीअं थींदो, इहो बि त ॿुधायो वञे न, का वाह ॾसी वञे न। ऐं मां हिकिड़ो ॿियो अर्ज़ु कयां त हिन वक़्तु कैनाल मसइले जे करे पीपल्स पार्टीअ सिंध जेका आहे पीपल्स पार्टी जो गढ़ आहे, मर्कज़ आहे। सिंध ई हिन वक़्तु पीपल्स पार्टी जे इन रवैये जे करे पीपल्स पार्टी मंझां या पीपल्स पार्टी जी क़यादत मंझां घणो ख़ुशि कोन्हनि खे, जंहिं ॻाल्हि खे असांखे तस्लीम करिणो पवंदो। ऐं जेकॾहिं इन्हनि माण्हुनि खे जेको कमु राणा सनाउल्लाह करणु पिए घुरियो त असांखे इजाज़त ॾियो त असां ईअं कंदासीं जो उनखे जुतियूं बि हथ न ईंदियूं। ऐं इहो कमु जेकॾहिं साॻियो सिंध हुकूमत करे थी त यादि रखिजो पीपल्स पार्टीअ लाइ वधीक ॾुखिया ॾींहं पैदा थी वेंदा। पीपल्स पार्टीअ खे बचायो, सिंध खे बचायो। पंहिंजे भाउ पंहिंजे दोस्त शेर मोहम्मद ख्वाड़ खे इजाज़त ॾींदा। अल्लाह भाई।